की महिरबानी हिते गॾु छो थिया आहिनि उन मक़सदु हिकिड़ो आहे दरिया खे बचाइण लाइ पाण गॾु थिया पाणी ज़िंदगी आहे ऐं उहा पाणी जेकॾहिं असांजो बंदि थी वियो सिंध जो बंदि थी वियो दरिया सुकी वियो त ईंदड़ नसुल बि असांखे कोन रहंदी क़ौम बि कोन रहंदी रुगो दरिया जॾहिं रुख मटायो हुयो त उहो मुंहं जो दड़ो छॾे वियो असां वटि ऐं जेकॾहिं हे दरिया सुकी वियो त हे सॼो सिंध जेको बाक़ी रहियल आहे सॼो मुंहं जो दड़ो थी वियो जिते हयात न हूंदी ऐं जॾहिं हयात न हूंदी त इहो त असांजे लाइ हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे वॾो सुवालु आहे त असां हेॾी वॾी तहज़ीब जा मालिक दुनिया खे तहज़ीब सेखारण वारा सिंधी माण्हू ऐं उन तहज़ीब जा निशान छॾण वारा जेका दुनिया मञे थी त भई सिंधी माण्हुनि जी हेॾी वॾी सकाफ़त आहे हेॾी वॾी तहज़ीब आहे तारीख़ी वरसो आहे असांजो ऐं अॼु असां सभु गॾिजी पंहिंजो दरिया न बचाए सघूं त हीउ ईंदड़ नसुल जेको आहे न उहो असांजी क़बरुनि ते थुके वेंदो हाणे इहो दरिया छा आहे पाणी जो मसइलो छा आहे सभु दोस्त टीवी ते ॾिसंदा हूंदा सोशल मीडिया ते ॿुधंदा हूंदा बाबा सिंध जे पाणीअ ते धाड़ो पियो लॻे त हीअ मीटिंग रुॻो असां इन करे दोस्तनि जी घुराई त इन पाणीअ खे थोरो सम्झूं त इहो पाणी असां वटि किथां अचे थो ऐं उहो कीअं इस्तेमालु थिए थो ऐं जेकर हुन ते धाड़ो लॻो त पोइ असांजी सिचुएशन कीअं रहंदी छो त मसइलो तॾहिं हल थींदो आहे जॾहिं मसइले खे सम्झबो आहे त कोशिशि कयूं था त थोरो इन मसइले खे असां सम्झूं हीउ पाणीअ जो मसइलो जेको सिंध जे लाइ आहे इहो अॼु को नओं न आहे 1853 खां वठी करे सिंध में पाणीअ जा मसइला रहिया आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां सॼी इन हिस्ट्री में कोन था वञूं टाइम मुख़्तसिर आहे मुख़्तसिर तव्हांजो टाइम वठंदासीं असां सिर्फ़ु खणंदासीं पार्टीशन खां जॾहिं खां वठी मुल्क ठहियो आहे मुल्क ठहण खां वठी हिन महिल ताईं असांजे पाणीअ ते कहिड़ा धाड़ा लॻा कहिड़ा असां सां वाइदा थिया ऐं उहे वाइदा पूरा थिया या न थिया ऐं उन्हनि वाइदनि जे पूरा न थियण जे करे सिंध सां कहिड़ो हशर थियो हिन महिल ताईं अॻियां जी सिचुएशन अञा ॿी आहे सिर्फ़ु पाण उनखे अॼु हिते ज़ेर बस आणींदासीं त पार्टीशन खां वठी करे दरिया जंहिंजे लाइ असां चऊं था दरिया असांजो पालणहार आहे हर जीवत उन ते आहे हर साह वारी शइ उन ते आहे दरिया ते नदियुनि ते बि पंहिंजे पाणीअ ते हक़ु हूंदो आहे पर हिते त सिंध में उहो बि कोन थो ॾिनो वञे मां ॿ टे तव्हांखे इंटरनेशनल मिसाल ॾींदुसि पंहिंजी ॻाल्हियुनि में हे जंहिं दरिया जी असां ॻाल्हि था करियूं इहा नंढड़ी शइ कोन्हे का अॼु मां तव्हांखे ॿुधायां त सिंधू दरिया जंहिंजो नालो आहे 3280 किलोमीटर तिब्बत खां सफ़र करे वञी सिंधी समुंड में छोड़ंदो करे मां गरबी समुंड कोन चवंदुसि छो जो मुंहिंजे सिंध जे वतन जे बॉर्डर सां लॻे थो उहो असांजो जेको आहे सो सिंधी समुंड आहे हीअ उन में वञी छोड़ करे थो हीअ दरिया रुॻो असांजो पालनहार कोन्हे को अॼु तव्हांखे नई ॻाल्हि थो ॿुधायां साईं ज़ैन सां 1 महीनो पहिरियां हुन हिकिड़ो आइडिया ॾिनो आइडिया इहो हुयो हीउ दरिया चइनि मुल्कनि मां अचे थो दरिया चइनि मुल्कनि मां अचे थो तिब्बत खां शुरू थिए थो माना चाइना जी बॉर्डर लॻेसि थी इंडिया बॉर्डर लॻेसि थी अफ़गानिस्तान में हिन जूं नदीअ जूं नहरूं वञनि थियूं ऐं पाकिस्तान 4 मुल्क हिन दरिया ते पलजनि था हिन दरिया ते सिंधू दरिया ते 9 दरिया साॼे खां ऐं 9 दरिया खाॿे खां निकिरंदा आहिनि ठीकु हाणे इहो सॼो सफ़र करे असां वटि हिते पहुचे थो जेका मूं साईं वारी ॻाल्हि कई ज़ैन शाह वारी त असांखे वेहणो पवंदो हे त अॼु असां सूबा पाण में पाणी ते विढ़ूं न अॻियां मुल्क पाणी ते विढ़ंदा ऐं 4 मुल्क पाणी ते विढ़ंदा त इन्हनि मुल्कनि खे बि पंहिंजी ख़ारजा पॉलिसी बहितर करे गॾिजी वेही ऐं हिन दरिया जे पाणीअ जी विरासत जो को न को फॉर्मूला कढणो पवंदो जे न त हाणे छा पियो थिए चीन मथे अलॻि डेम पियो ठाहे इंडिया अलॻि पंहिंजा डेम ठाहिया आहिनि ज़ाहिर आहे कि पाणी हेठि अञा हिन ते झड़ा थींदा छो त अॻियूं जंगियूं जेके बि आहिनि पाणी ते लॻंदियूं आहिनि
ऐं पाणी वॾी हिकिड़ी विथ आहे अॼु जे दौर जी। तो ही दरिया असांजो वञी सिंधु दरिया हेठि असांखे सभिनी जो पालणहार, सभिनी खे पालींदो ऐं वञी छोड़ंदो करे हेठि। आहे छा ग्राउंड रियलिटीज़ छा आहिनि, सतह ते असां ॾिसूं त असांखे छा मौजूदु आहे। 1962 में 60 खां 62 में सिंधु तास मुआहिदो थियो हुयो। सिंध तास मुआहिदो थियो हो इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में, पर मां उहो ईअं थो चवां त उहो इंडिया ऐं पंजाब जे विच में थियो हुयो, छो त उन जे मुआहिदे जे तहत जेके पैसा मिलिया हुआ दरिया विकिणण जा, ॿुधाए उहे बि पंजाब पंहिंजे सिस्टम ते ख़र्च कया ठाहिण जे लाइ। सिंध मां उनखे टको बि कोन मिलियो हुयो। बहरहाल उहो सिंध तास मुआहिदो हुयो ऐं उन में हिकिड़ो सिग्नेटरी सिंध जो बि हुयो। उहो उन वक़्त में वज़ीर हुयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो, उहो बि उन तास मुआहिदे में मौजूदु हो। छो छा उन तास मुआहिदे में 3 नदियूं पाकिस्तान पंहिंजूं इंडिया खे विकिणे ॾिनियूं हुयूं, रावी, सतलज ऐं ब्यास। ही 3 नदियूं जॾहिं हिन ही विकिणी ॾिनियूं त ज़ाहिर आहे हिनखे पाणी किथां अचे। पंजाब पोइ ही पंहिंजो जेको सदर्न पार्ट आहे इहो किथां जेको आहे सो करे। पोइ हुननि हिननि ते डेम ठाहिण शुरू कया, हेडवर्क्स ठाहिण शुरू कयनि। ॿुधायो उनजी हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे जंहिंमें मां तव्हांखे थोरो वठी हलंदुसि। त मां इन ॻाल्हि में वरी पंजाब खे सलाम कंदो आहियां। घटि में घटि पंहिंजे माण्हुनि लाइ त सोचनि पिया भई असां हिते ही पाणी विकिणी छॾियो, ख़तमु थी वियो, त अॻियां असांजो मुस्तक़बिल कीअं हलंदो। त हुननि पंहिंजी प्लानिंग करे वरिती। पोइ उन जा बुनियाद कहिड़ा बि हुया, पर हुननि पंहिंजी प्लानिंग करे ऐं पंहिंजी पोखीराई कनि था पिया। हाणे मसइलो हुयो त हिन खिते खे पाणी ॾियणो हुयो। ही दरिया जेके 3 हुन जा खटी विया, जहिड़ो हितां जो शुरू थियो ऐं कोई डेम ठहिया उन मुआहिदे में हुयो त हू डेम ठाहींदा, के लिंक कैनाल्स ठाहींदा त पाणी हेॾां खां हेॾां खणी वञनि। ॿुधाए अहिड़े तरीक़े सां चश्मा ते हिकिड़ो लिंक कैनाल ठहियो हुयो ऐं हिन हर हिक जे लिंक कैनाल जी मां तव्हां हिस्ट्री थो ॾियां। मिलाए जुलाए लिंक कैनाल, बैराज, डेम असां वटि टोटल पाकिस्तान में 4 वॾा डेम आहिनि, जंहिंजो तव्हां अॼुकल्ह ॿुधंदा हूंदा अख़बार में, सोशल मीडिया ते त बाबा हीअ चश्मा ऐं करबेला सुकी वियो, पाणी कोन्हे को। हिन लाइ असांजो आबादगार दाऊं थो पियो करे। त अर्ली ख़रीफ़ माना अगाटो ख़रीफ़ में पाणी न हुजणु इहो त को सुवाल ई पैदा कोन थिए, छो कोन्हे को। लेट ख़रीफ़ में खणी हुजे ॿुधाए, पर अर्ली ख़रीफ़ में असां वटि पाणी कोन्हे को, छो जो हिननि जी डेम जी न डीसल्टिंग थी आहे ऐं उहो वक़्त खां ईअं ई हलनि था पिया। पाणी घटिजी वियो, हाणे चवंदा बाबा मुल्क में 35% पाणीअ जी खोट आहे मुल्क में, ऐं सिंध में उहा 45 खां 50% खोट आहे हींअर अॼु जे दौर में। हाणे जॾहिं पोखियूं रायूं न थींदियूं त मैशत जो ठीठो किथां हलंदो, ॾाढो किथां हलंदो। 16 बैराज असां वटि 12 इंटरलिंक कैनाल्स आहिनि। इहे 12 जा 12 इंटरलिंक कैनाल्स पंजाब में आहिनि। ठीकु आहे, जो मूं तव्हांखे ॿुधायो न त हितां जो पाणी खणी हिन पासे वञिणो हुयो। इहे लिंक कैनाल सभु इहे उते जा ठहियल आहिनि। 2 साइफन ठहियल आहिनि। साइफन बि इहो हूंदो आहे त पाणी हिकिड़े पासे खां ॿिए पासे छिकबो आहे। उहे 2 साइफन उहे बि 2 जेके आहिनि से पंजाब में आहिनि। अहिड़े हिसाब सां 44 कैनाल टोटल असां वटि जेके पाणी डिस्ट्रीब्यूशन कनि था, जंहिंमां 23 पंजाब में, 14 सिंध में, 5 ख़ैबर पख्तूनख्वा में, 2 बलूचिस्तान में। टोटल हिन जी ड्रेग जेका आहे सा तक़रीबन 59,000 किलोमीटर ये ड्रिगा कैनाल। थोरो तव्हांखे तारीख़ में पोइते थो वठी हलां। मुस्तफ़ो ज़मानो कालाबाग डैम जो राग सभिनी खे यादि आहे न। उन वक़्त में हिननि हीअ शइ ज़ाहिर कई हुई, असांखे चयो त बाबा जेको पाणी मौजूदु आहे इंडस रिवर बेसिन सिस्टम में केतिरो आहे, किथां अचे थो, केॾांहुं ज़ाया थिए थो, इन करे ॿेड़ी कालाबाग डैम ठहण था पिया। हुननि एडवोकेसी कई हुई ऐं हीअ उन वक़्त जा फिगर्स आहिनि। फिगर्स चेंज थी था वञनि, डेटा हिन जी चेंज थींदी रहंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां सभिनी दोस्तनि खे ॿुधाए छॾियां, इरसा, वापडा, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, इन्हनि टिनी जा अंग अखर रुगो
हिन हिकिड़े इस्म ते खणंदासीं न, हिन हिकिड़े इस्म ते त तव्हांखे मुख़्तलिफ़ मिलंदा। त उन वक़्त में जॾहिं मुशरफ कालाबाग डैम ठाहिण जे लाइ साईं वठ पकड़ सॼी सिंध में शुरू करे ॾिनी, त असांखे चवनि बाबा 142 मिलियन एकड़ फुट पाणी आहे ऐं उन मां 36 मिलियन एकड़ फुट पाणी बाबा समुंड में ज़ाया थी थो वञे। बसि इन ते उन्हनि पॉइंट ॾिनी हुई, हिस्टोरिकल डेटा खणी त बाबा हाणे जेको आहे कालाबाग डैम ठहे ई ठहे छो त हीउ पाणी ज़ाया पियो थिए। चलो 142 या 114 या 103 मिलियन एकड़ फुट इन ते बि मां तव्हांखे थोरो वठी थो हलां, जेको बि आहे, पर हीउ हिस्टोरिकल डेटा आहे ऐं हिस्टोरिकल डेटा ते इहे शयूं कोन थींदियूं आहिनि, न ई एवरेज ते थींदियूं आहिनि। पाणी जा मसइला कंहिं ॿियनि फार्मूला तहत वेही तय कबा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हिन नक्शे मां तव्हांखे इहा ॿुधायां त हिन में आहे हिकिड़ो पाणी जेको हेठां छिकबो आहे पाणी ट्यूबवेल ज़रिए, ठीकु आहे। इन जो क्रेडिट सिंध खे मिले ई कोन। हूअं त पंजाब वॾो भाउ असांजो, गैस में बि असां भाङे भाईवार, बिजली में भाङे भाईवार, कोयले में भाङे भाईवार, पर बाबा जेकॾहिं तो वटि ग्राउंड वाटर सही आहे, हेठि तो वटि ज़मीनी पाणी सही आहे त उन मां त हिसो असांखे ॾे न, भला ठहे थो न, ॿ भाइर आहियूं न। पर उनजी ॻाल्हि कॾहिं बि उन्हनि कोन कई आहे ऐं उहो पाणी पंप करे उहो पाणी इस्तेमालु कंदा आहिनि। जेको बि एलोकेशन थियल आहे उन खां हटी करे इहो हुननि खे फ़ाइदो आहे, एडवांटेज आहे। इहो ज़मीनी हालतुनि हुननि खे एडवांटेज ॾिनो आहे। असां चवंदा भली ठीकु आहे, पर जेकॾहिं ॿ ॿाहिरि आहियूं त पोइ असां हिसो त ठहे थो, उहो कोन थियो। बहरहाल हाणे हिते हिननि इहो गेम ठाहियो, बाबा एॾो पाणी ज़ाया थिए थो न, कालाबाग डैम ठाहींदा। कालाबाग डैम तव्हां दोस्तनि सिंधी माण्हुनि जे महिनतुनि जो नतीजो आहे जो बंदि थी वियो। हिनखे छॾींदा सॼो पंजाब जे पाणीअ जो आहे त पाण हलूं था सिधो। मां तव्हांखे चवंदुमि 1945 खां पाण कचहरी शुरू कंदासीं। 1945 में हिकिड़ो मुआइदो थिए थो, 1945 में सिंध पंजाब मुआइदो, ठीकु। जेको पाणी हुयो उन वक़्त में हिननि असांखे चयो त बाबा सिस्टम में इंडस रिवर बेसिन सिस्टम, उन में 103 मिलियन पाणी आहे टोटल, ऐं उनजी विरासत हिननि 45 में ईअं कई त 48 तक़रीबन 49 मिलियन एकड़ फुट पाणी सिंध जो ऐं 48 मिलियन एकड़ फुट पाणी पंजाब जो। ऐं हिननि ॿिनि सूबनि खे छॾे था ॾियनि छो जो टाइम पंहिंजो रुबुर ज़ाया थींदो, छो जो हुते जहिड़ो बि कोन्हे को, हिकिड़ी जाइ ते जहिड़ो आहे जेको अॻियां मां तव्हांखे ॿुधायां। इन विच में छा थियो, हीअ जेका अॼु कहाणी पई थिए न, उनजी बदनियती मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजो ज़ाती रायो आहे त 1970 में जेको फज़ल अकबर कमेटी वेठी हुई, छो जो पाणीअ ते इलाही सारियूं कमेटियूं वेठियूं आहिनि, पर हीअ जेका फज़ल अकबर कमेटी वेठी हुई, बदनियती इते शामिल हुई। उते सिंधियुनि लाइ टेस्ट केस हुयो हिकिड़ो। टेस्ट केस कहिड़ो हुयो त अॻियां हली करे जेकॾहिं पाणी जो मुआइदो थिए त सिंधियुनि खे घटि में घटि हीअ पल्स असां टेस्ट करे वठूं त हुन में दम केतिरो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा त सिचुएशन सॼी चेंज आहे। सिंध जो पाणी 70 में ख़तमु, 49 मिलियन एकड़ फुट खां वञी 44 मिलियन एकड़ फुट, 5 मिलियन एकड़ फुट पाणी हिते ई खाई विया, ऐं उहो केॾांहुं हलियो, पंजाब ॾे, ठीकु। जॾहिं हीउ पाणी असांखे सिंध में ॾिनो हो 1945 में, त 1945 में सिंध जी आबादी हुई 60 लख माण्हुनि जी आबादी, त ॻाल्हि थो कयां 60 लख। ऐं इन वक़्त में सिंध 1,25,00,000 एकड़नि ते पोखी कंदी हुई, 1,25,00,000। ऐं अॼु असां कयूं था 1,20,00,000 ते, 45 खां वठी करे अॼोके ॾींहं ताईं थो ॿुधायां। इहे सरकारी अंग अखर आहिनि जेके कूड़ा आहिनि, ऐं मां तव्हांखे साबित थो करे ॾेखारियां त कीअं कूड़ था आणनि सां ठहियो। हीअ जेका फज़ल अकबर कमेटी वेठी, उन्हनि पाणी जी विर्छ कई ऐं पल्स टेस्ट कयनि त ॾिसूं त सिंधी माण्हुनि में दम केतिरो आहे, पुछनि था नथा पुछनि, छा था कनि ॿुध। पर फौरन इहे जेके हंगामा वरी हिते पाणी ते शुरू थी विया, जंहिंमें हिते साईं जेल जा तव्हां बयानु पढ़ंदा हिन ॾहाके में त पाणीअ ते साईं इलाही ॻाल्हायो। साईं
बाबा पाणीअ जी कयो न कयो पाणी तव्हांखे मिलंदो ई कोन। 1991 में वञी मुआइदो थो थिए बाबा ये रोज़ जी खिच 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 लॻी पई आहे सिंध ऐं पंजाब जे विच में। हाणे को मुआइदो कयूं असां त जीअं हीउ पाणी जेको आहे 2 सूबा या 4 सूबा गॾिजी विराए सराए पाण में खणनि। ठीकु साईं। हीउ पाणी जो 1991 वारो मुआइदो बि सिंधी माण्हुनि पंहिंजे दिलि ते पथर रखे क़बूल कयो हुयो ऐं तारीख़ हक़ीक़तूं आहिनि। उन वक़्तु मीडिया खणी ॾिसो त जेके सिंध जा सुञाण माण्हू हुआ सिंध दोस्त माण्हू हुआ उन्हनि चयो हुयो बाबा हीउ मुआइदो असांखे क़बूल कोन्हे को। इहो किथां जो इंसाफ़ आहे त 45 में बि 1,25,00,000 एकड़ असां ज़मीन आबाद कयूं था, 60 लख असांजी आबादी आहे। ठीकु आहे। ऐं पाणी मुआइदो जॾहिं थिए थो त तॾहिं बि तव्हां 1,20,00,000 एकड़ जो असांखे पाणी था ॾियो ऐं हींअर आबादी असांजी किथे जी बीठी आहे सिंध जी 7 करोड़। ऐं पोइ बि उहो पाणी 60 लख माण्हुनि लाइ बि उहो पाणी ऐं पोइ वरी आख़िर में बि उहो ई पाणी। ऐं 1945 खां वठी करे 1991 जे मुआइदे ताईं 3 मिलियन एकड़ फुट पाणी इंडस्ट्री ऐं शहर जे पीअण जो। शहर में पाणी वेंदो आहे न पंप करे खणी ईंदा आहिनि हैदराबाद कराची। तव्हां ॾिसंदा पाणी उहो कराची में वॾो मसइलो आहे। उहे 3 मिलियन एकड़ फुट पाणी उहो हिते में बि शामिल आहे। आबादी वधी वई उहो बि हिते बि उहो ई शामिल आहे। बाबा हीअ आबादी केॾांहुं वञे? माण्हू छा पाणी न पीअंदा छा? आबादी तव्हांजी अलाए केतिरा टाइम्स वधे थी पई, पाणी ओतिरो जो ओतिरो। जेको हिसो असांखे हींअर मिले थो 1991 में पाणीअ जो मुआइदे तहत तक़रीबन इहो साॻियो ई हिसो 1945 में 1945 में बि तक़रीबन असांखे एतिरो ई पाणी हो जेको हाणे आहे। ऐं वरी अकबर जॾहिं कमेटी वठी हुन चयो 104 मिलियन एकड़ फुट पाणी आहे। 103 कोन्हे 104 आहे। वरी जॾहिं पाणी मुआइदो थो थिए 91 वारो त चवंदा 114 मिलियन एकड़ फुट पाणी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे कि पाणी आहे बि या कोन्हे। पर तव्हां बाबा जा अंग खणी ॾिसो, इरसा जा अंग खणी ॾिसो त ही टोटल जेका असांखे कंज़प्शन ॾेखारींदा आहिनि, दरिया जी जेका डेटा ॾींदा आहिनि, जेको पाणी वहे थो बैराजनि ते ऐं टेलीमीटरिंग त ही तक़रीबन 96 मिलियन एकड़ फुट था ॾियनि। बाबा ॿियो पाणी केॾांहुं वियो? माना पाणी ऑलरेडी सिस्टम में खोट आहे। ही नंबर बि ग़लति आहे। हाणे सिस्टम जी खोट बि मां तव्हांखे ॿुधायां थो त सिस्टम में खोट जे करे सिंध कीअं पई भोॻे। 1960 में जेको पाणी जो मुआइदो थियो हुयो त उन खां पोइ हुननि पंहिंजी प्लानिंग कई पंजाब त इहो पाणी हेॾा सिंधो खां झेलम खां टपाए जेके असां नदियूं विकिणी छॾियूं आहिनि उन एरिया खे कीअं आबाद कंदासीं। पोइ हुननि जेके चश्मा झेलम लिंक ठाहियो हे 1968 71 जी ॻाल्हि आहे। ऐं उन वक़्त में बि ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन असांखे चयो त बाबा हीउ फ्लड वारो आहे, तव्हां गोड़ न कयो, जॾहिं बोडूं ईंदियूं न त पोइ इन खे वाहींदासीं चश्मा झेलम लिंक खे ऐं सिंधी माण्हुनि खे थधो करे छॾनि। मां हाणे ताज़ो चश्मा झेलम लिंक था थी आहियो, हफ़्तो खनि थींदो। पहिरियों त खणूं न, असां दाऊं त घणेई कयूं था, पर ॾिसूं त आहे छा। हीउ जेको चइनि पिए त असां चश्मा झेलम लिंक फ्लड कैनाल आहे, फ्लड में वाहींदासीं जॾहिं पाणी वधीक थींदो ऐं इन खे पोइ असां शोरकोट ते इन लाइ करे खणी वेंदासीं। उहो उतां जो माण्हू थो चवे, जेको लोकल माण्हू चए थो साईं 8 खां 9 महीना इहो कैनाल वहंदो आहे साल जा। 15 अप्रैल खां पाणी ईंदो, 3 डिसंबर में बंदि थींदो आहे। इहो जेको हिन जो फ्लड कैनाल हुयो जंहिंते भोटे मरो बि असांखे चयो तव्हां गोड़ न कयो, बाबा ही फ्लड कैनाल आहे ऐं ठीकु आहे। इन ई कैनाल जे अॻिते हली करे वरी ग्रेटर थल कैनाल ठहियो। इन ई फ्लड कैनाल ते वरी ग्रेटर थल कैनाल ठहियो। उन जा डेटा मां तव्हांखे अॻियां थो ॿुधायां। सो इहो चश्मा झेलम लिंक उन्हनि ठाहियो। रसूल कादराबाद झेलम रिवर ते ठाहिण मां हिते बि वियो आहियां। नवंबर में मां हिते वियो हुउसि साईं ज़ैन सां गॾु। असां पाणी जो पहिरों खयूं आहे, छो त सिंध जो केस आहे। सिंध जो केस अॼु जो न आहे, पर सिंध जो केस असां सुभाणे विढ़ूं था त असांजा बचा आहिनि। सिंध आहे, तहज़ीब आहे, तारीख़ वरसो आहे, उनखे बचाइणो आहे। ॾिसूं त खोट किथे आहे। कूड़े खे चवंदा न घर ताईं छॾे अचिजे।
असां हितां बि थिया आहिनि हवाला मां तव्हांखे अॻी स्लाइड में ॾियां हींअर जेके हींअर जुलाई में स्कीमूं सदर साहब ओके कयूं आहिनि न पाण उनजो डिस्कस कंदासीं निकितो त पियो आहे सोशल मीडिया ते बि चवंदा आहिनि पीपल्स पार्टी वारा बि चवंदा बाबा हिकु अॻ जूं स्कीमूं आहिनि बाबा असां कॾहिं न चवंदो अॼु जूं आहिनि अॻ जूं आहिनि त हिन जा पीढ़ जा पत्थर बि तव्हां रखिया ग्रेटर थल कैनाल जो इफ़्तिताह यूसुफ रज़ा गिलानी कयो सदर केरु हुयो सदर ज़रदारी ग्रेटर थल कैनाल जो पीढ़ जो पत्थर कंहिं रखियो मुशरफ इफ़्तिताह कर दो पीपल्स पार्टी वारो बाबा तव्हां ठाहिया आहिनि न असां तव्हांखे चवंदासीं न उन वक़्त में पोइ छो कोन पीपल्स पार्टी अखियूं पटियूं सदर बि तव्हांजो वज़ीर आज़म बि तव्हांजो ऐं तव्हां हिते ग्रेटर थल कैनाल जेके स्कीमूं ॾिनियूं आहिनि तव्हां छो कोन ॻाल्हायो त असां तव्हांखे चवंदासीं सुवाल पुछंदासीं त ही 6 कैनाल आहिनि जंहिंजो मसइलो आहे असां मूंखे चश्मा जेलम लिंक कैनाल घणा दोस्त चवंदा आहिनि त टेक्निकल थो ॿुधायां साईं इहो त होॾे मथे थो वञे पाणी बि मथां था खणनि बाबा पाणी सिंधुअ जो आहे इंडस रिवर बेसन सिस्टम बसि पाणी सभु हितां थो निकिरे ऐं जेको 114 मिलियन एकड़ फुट इन जी विरासत थियणी आहे त इन सिस्टम में थियणी आहे जेका असांजी अॼु कमांड एरिया आहे जेका पोखीअ लाइक़ एरिया असांखे ॾिनी आहे त बाबा तव्हां हेतिरी पोखी करे सघो था इहो पाणी ओतिरो ई आहे पर छा कयो था हीअ जेका ताज़ी वरी मूंखे ज़रदारी जो नालो खणणो थो पवे चलो हुते वञी जोड़ी करे छॾियो 2,85,650 एकड़ 2,85,650 एकड़ इन ते नई कमांड एरिया आणींदा हींअर हीअ आहे ठीकु आहे इन खां वधाए हेॾां डीजी खांडे हिते हीअ एरिया नई डेवलप कंदा बाबा पाणी कोन्हे को त तव्हां हीअ तक़रीबन 3 लख एकड़ ज़मीन हिन ते आणियो था त पाणी त सिस्टम मां खणंदा न इन करे असां चवंदा त जेको चश्मा राइट बैंक कैनाल आहे उहो बि असांखे मंज़ूरु कोन्हे हू उते आहे पर उहा जेका स्कीम नई आंदी अथनि ऐं हीअ स्कीम 2022 में ओके थी वई आहे पर पेपर पिया हुआ था पीटीआई जॾहिं गवर्नमेंट हुई सदर वटि खणी विया उन में इहे पेपर शामिल आहे उनजो मां सही कोन कंदो पोइ वरी असांजे सदर साहिबु सही करे ॾियो ठीकु आहे हीअ पुराणी स्कीम आहे चऊं था बाबा पुराणी आहे पर हींअर सही त तो कई आहे न ओके त तो ॾिनी आहे न त हिकिड़ी इन करे असां चऊं था चश्मा राइट बैंक कैनाल जेको वहे पियो जेका करंट हुनजी सिचुएशन आहे 3,60,000 एकड़ ज़मीन उहो मथे ई आबाद करे थो केपीके जी पर इन ते बि पंजाब जी ज़मीन आबादी ते 2,40,000 एकड़ चवंदा आहिनि आहे केपीके जे लाइ पर इन ते बि पंजाब जी 2,40,000 एकड़ ज़मीन आबाद थिए थी हाणे जॾहिं हिन ते वरी हीअ ॿी ज़मीन आई त ज़ाहिर आहे वरी पाणी ते दाड़ा लॻनि असां चवंदो बाबा हिन पाणी 2,85,000 एकड़ जेका तव्हां नई कमांड एरिया आणियो था हुन पाणी कोन्हे को इन करे असांजो एतिराज़ु आहे सिंध जो त इहा स्कीम ख़तमु कयूं पोइ हाणे असां चश्मा राइट बैंक कैनाल खे बंदि करण जो थोरे था चऊं छो त जेका हीअ कमांड एरिया आहे हींअर इहा त हिन पाणी ते थिए पई इन ते जड़ो ई कोन्हे को ग्रेटर थल कैनाल जेका अॼु पीपल्स पार्टी चए थी न असां सिंधी माण्हू सां गॾु आहियूं एहतिजाज कंदासीं पाण हिननि जा इफ़्तिताह कया अथनि हीउ चश्मा जेलम जे खां निकिरे थो हिन जी मुख़्तलिफ़ कमांड एरियाज़ ठाहियूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ फेज़ पहिरें फेज़ में जेको तव्हां हीउ गुलाबी रंग ॾिसो था न इहो आहे मेन ग्रेटर थल कैनाल जी एरिया आहे इहा तक़रीबन 1 एकड़ आहे 98,000 1 एकड़ पौधो ठीकु उन खां पोइ मानकरा कमांड एरिया हिननि फेज़ 2 में आणे इन जी एरिया मां तव्हांखे ॿुधायां थो पहिरियां हीउ नक्शो ॾिसी वठो हाणे जेको झगड़ो हले थो पियो न बाबा ठीकु आहे ग्रेटर थल कैनाल तव्हां ठाहे छॾियो कुझु बि आहे हीअ जेका 3.5 लख एकड़ तव्हां ज़मीन हिन ते आबाद कयो पिया
इहा करंट कमांड में असां क़बूल करे वरिती ख़ुदा खे मुंहिंजो जान छॾियो न इन ते 17 लख एकड़ ॿी कमांड एरिया डेवलप था कनि 17 लख एकड़ जंहिंमें तव्हां चोबारा जो नालो ॿुधो हूंदो चोबारा डैम उहो इन ते थो ठहे हे चोबारा डैम जी एरिया पोइ हितां खां वठी हेसि ताईं मां हिते वियो आहियां हिते मां वियो आहियां हिते दर लॻल आहे हिननि खे रुगो हिते मशीन हणणी आहे ऐं एरिया डेवलप थी वेंदी ठीकु हे नूरपुर आहे ही मेन मां निकिरे थो मां हिते बि वियो आहियां हिन ते बि गेट लॻल आहे तयारु आहे रुगो अॻियां हुनखे मशीन हणी नाली कढी पाणी छॾिणी सो में सो अंधेर न करे बाबा हिकिड़े तव्हां स्कीम आंदी तव्हां ही कमांड एरिया अॻियां वञी डेवलप कंदा जीअं हे नूरपुर आहे तव्हांजो धिंगाणा आहे तव्हांजो महमूद कमांड आहे तव्हांजो गुबार आहे अॻिते कंदा हिन कयो छा आहे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां 3 शाखूं हिननि 8 RD तां कढियूं आहिनि माना हिन खां अलावा 3 शाखूं 8 RD तां कढियूं अथनि जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जी ज़मीनूं आबाद कंदियूं आहिनि ये मानकरा पंचायत वहे थो पियो पर 3 अलॻि शाखूं 8 RD तां कढियूं आहिनि जेको वहे थो पियो वरी 112 RD ते जितां चोबारा शुरू थिए थो चोबारा जेको 112 RD तां शुरू थिए थो ऐं इहा 211 RD ताईं वेंदो RD हुजे तक़रीबन 33 फुट लाइ केतिरी पोइ हूंदो माप जा पोइ माण्हुनि खे ख़बर पए वरी इन एरिया ते माना 103 शाखूं हिते हिन एरिया खां अलावा मनकर खां अलावा वरी 112 RD ते 2 शाखूं ॿियूं आहिनि जेके वहनि थियूं ऐं उतां जे माण्हुनि खे पाणी ॾियनि थियूं उहे वॾनि माण्हुनि जी ज़मीनूं आहिनि जंहिंजो शायदि तव्हां सां नालो न वठी सघो पर वठंदासीं जनरलनि कर्नलनि जूं ज़मीनूं आहिनि उहे डायरेक्ट उनखे शाखूं मिलियलूं आहिनि उहो तव्हां पाणी खणंदा अहिड़े तरीक़े सां 17,40,000 एकड़ ही ग्रेटर थल कैनाल सां आबाद कंदा हींअर जेका आहे आबादी जेको मूं तव्हांखे मेन कैनाल ॿुधायो गुलाबी रंग वारो उनजी 98,800 क्यूसेक लख वधो ऐं 2,57,000 क्यूसेक ही मनकरा जेको मूं तव्हांखे ॿुधायो हिन पासे हुयो ठीकु आहे ही स्कीमूं आहिनि चारई जंहिंजी मंज़ूरी ॾिनी वई आहे जंहिंमें चोबारा सभ खां अॻियां आहिनि ऐं सरकार जो बि ज़िद आहे ते चोबारा 112 RD खां ठहे इहो लैया मुज़फ़रगढ़ ऐं इहो खुशाब जो इलाइक़ो जेको आहे इन पासे पाणी पखर जेका इन पासे पाणी तो 17,67,000 एकड़ जुलाई में सदर साहब सही कई नई कमांड एरिया तो इन शइ खे सम्झो बाबा पाणी जो हिकिड़ो गिलास आहे 4 माण्हू आहिनि हुनखे उञाए जंहिंजी जेका ज़रूरत हूंदी उनखे ओतिरो ॾींदा न या उहो गिलास 50 पी वेही रहे असां ईअं था चऊं जंहिंजी जेका ज़रूरत आहे जेका कमांड एरिया आहे उन हिसाब सां तव्हां पंहिंजो पाणी ॾियो जेकॾहिं तव्हां इंडस रिवर बेसिस सिस्टम ते कंहिं बि हिकिड़ो एकड़ ज़मीन जो वधायो था कमांड एरिया लाइ पोखीअ लाइ माना ई सम्झो पोखीअ लाइ त तव्हांखे उन लाइ वधीक पाणी खपे असांजो इतिराज़ इहो आहे पाणी कोन्हे को इन करे असां मुखालफ़त कंदा अचो न चोलिस्तान अॼुकल्ह वरी चर्चो पियो हले असां हितां बि थी आया आहियूं हीउ जेको सिमालर चोलिस्तान जो इलाइक़ो हीउ जेको तव्हां ॾिसो पिया न इहो आहे सिमालर चोलिस्तान जो इलाइक़ो इहा हिन जी पुराणी स्कीम आहे 2005 खां वठी करे हले थी पई हिते हिननि हिकिड़ी स्कीम नई आंदी हुई उहा इहा आंदी हुई त जेके एग्रीकल्चर ग्रेजुएट हुया उन्हनि खे हिननि ज़मीनूं ॾियणु शुरू कयूं 50-50 एकड़ त जीअं उहे वञी आबाद कनि हाणे पाणी हुई कोन आबाद छा थिए थींदी पोइ उते टबा थींदा आहिनि जेका लाई वारी ज़मीन थींदी आहे न उते हुनखे टबो चवंदा आहिनि हुन में पाणी पीअंदो आहे तक़रीबन 6-7 महीना बारिशुनि खां पोइ पाणी उहो पिया इस्तेमालु कंदा आहिनि पोइ माण्हुनि कुकड़नि जा फार्म लॻाया ढगियूं धारियूं अहिड़े तरीक़े सां आस्ते आस्ते पर पोइ वरी इन एरिया खे सादकिया मां बि थोरो पाणी ॾिनो ऐं फोर्ट मां बि थोरो पाणी ॾिनो हाणे तव्हां वेंदा त लश ग्रीन इलाइक़ो लॻो पियो आहे सिमालर चोलिस्तान हिन जी तक़रीबन 12 लख एकड़ कमांड आहे सिमालर चोलिस्तान ऐं ग्रेटर चोलिस्तान
असांखे एतिराज़ ग्रेटर चोलिस्तान ते आहे। छो एतिराज़ आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो,